समाज में कोई भी कयूं पर असांजो इष्टदेव झूलेलाल साईं आहे ऐं साईं जेको एॾो वॾो जेको आयोजन करे रहिया आहिनि देश में असांजे भई झूलण जो जेकी शोभा यात्रा निकिरंदी उन में सभई असांजो सर्व सिंधी समाज उन में शामिल थी करे झूलेलाल साईं जी आसीसा आशीर्वाद वठंदो जीअं असांखे हमेशह आसीसा आशीर्वाद रहंदो आहे झूलण जी कृपा सदाईं असांजे सिंधी समाज जे मथां वसंदी आई आहे। सभई चयो जय झूलेलाल अखिल भारतीय सिंधी साधु समाज के भी इन सुहिणे जेको आहे संत सम्मेलन जूं मां शुभकामनाऊं थो ॾियां कि असांजो सिंधी समाज सदाईं वधे वसे ऐं असांजो शहर असांजा सिंधी भाउर जंहिं बि देश परदेस में हुजनि हर पल उन्हनि जो झूलेलाल साईं असांजो बाबा श्रीचंद जी जगत गुरु जेके असांजा बाबा श्रीचंद जी उहे सदाईं कृपा महर सिंधी समाज जे मथां वसाईंदा अचनि। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय, सनातन धर्म की जय, आयो लाल सभई चइजो झूलेलाल।